कोटन में किरदार जूं कोटन में किरदार जूं ॻाल्हियूं आहिनि गच तो निभायो नीह आ तू साबत आही सच गाट उचे सां अच थियूं सारी न संघारियूं मूंखे सिक संभार मूंखे सिक संभार साणे सांघीड़न जी साणे सांघीड़न जे अंदर मंझ अपार अंदर मंझ अपार साणे सांघीड़न जे साणे सांघीड़न जे मूंखे सिक संभार खास फरमाइश है प्रोफेसर अलादीन दर्श साहब जी। कोटन मूंखे कीन कंबायो कोटन मूंखे कीन कंबायो कोटन मूंखे कीन कंबायो मारियस माम मयार मारियस माम मयार साणे सांघीड़न जी साणे सांघीड़न जी मूंखे सिक संभार त मोती मारन में नेठे त मोती मारन में नेठे त मोती मारन में वींदस साण वकार वींदस साण वकार साणे सांघीड़न जे साणे सांघीड़न जे मूंखे सिक संभार
वेरूं तार विजूद में, वेरूं तार विजूद में, पल पल पह पचार, पल पल पह पचार, साणे सांघीड़न जे, साणे सांघीड़न जे, मूंखे सिक संभार। वधीक फरमाइश है अरबाब एहसान साहब जी। वाट निहारन वेठा मोहम्मद, वाट निहारन वेठा मोहम्मद, वाट निहारन वेठा मोहम्मद, मारू मूमन ठार, मारू मूमन ठार, साणे सांघीड़न जी, साणे सांघीड़न जी, मूंखे सिक संभार, मूंखे सिक संभार, साणे सांघीड़न जी, साणे सांघीड़न जी, मूंखे सिक संभार।